पोड़े जे लाश खे दफन करणो आहे जा गोठ जेके वॾे बड़ा सां ॿधी छॾियांसि ऐं जीअं ईंदड़ वेंदड़ इबरत हासिल कनि त जाबिर सां दुश्मनीअ जो अंजाम छा थींदो आहे हथियार फिटी कयो था या न रहमान न मुझे करे जाबिर खान करे तूं न मरंदे पोड़ा ॿुधाए मान खे राणी किथे आहे ॿुधाए अॻे भेरे मां तोखे अम्मा जे करे माफ़ कयो हर भेरे तोखे माफ़ करण जो मां को ठीको न खयो राणी घुर्जे ऐं हिन पोड़े खे ज़िंदा ॾिसण चाहिं थो त बाबे जूं रसियूं खोल सालो जाबिर खान जो रसो खोल राणीअ जो खीर आहे पर चाचे रमज़ान खे ज़िंदा रहण छो त इहो ई चाचो रमज़ान जाबिर सां गॾु सोटनि जे लाशनि खे दफ़न कंदो चाचा रमजान इनमें मायूस थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे जाबिर खान त मरंदो पोइ अॼु मरे या सुभाणे मां जाबिर खान जी मौत जो मंज़र पंहिंजे अखियुनि सां ॾिसणु चाहियां थो जाबिर खान हाणे कोन मरंदो हाणे जाबिर खान असांखे मारींदो कल जाबिर खान जे मरण जो ॾींहुं हुयो मां त जाबिर खान खे हर हाल में न छॾिया पर शेर फ़ैसिलो कयो त जाबिर खे ज़िंदा छॾे ॾियो मूंखे सम्झ में सभु कुझु अचे थो पर तव्हां ॿिन्हिनि खे कोन थो अचे त पोइ तूं ई सम्झाए रहमान रत दांगीअ ते बि वरंदो आहे तव्हां ॾिसी करे बि नथा सम्झी सघो त पोइ मां छा थी करे सघां राणी तू भुलियल आहे शेर जे मन में जाबिर जे लाइ रतीअ जो बि अहसासु कोन्हे शेर रुगो तुंहिंजी जान बचाइण लाइ ईअं कयो आहे जान बचाइण जे लाइ तुंहिंजी इज़त बचाइण जे लाइ राणी तूं ई शेर जी मजबूरी बणिजी वई हुई जेकॾहिं जाबिर खान मारिजी वञे हा न तूं हिन महिल असां सां गॾु कोन वेठी हुजी हा हा रहमान पुट ईअं थी आहे राणी खे अलाए फराज़ कहिड़ा वण ॾेखारियां मां बि मारिजी वञा शेर सही फ़ैसिलो कयो आहे ग़लति फ़ैसिलो कयो अथई जाबिर खान जी जेका बेइज्जती थी आहे न उहो तव्हां वेही ॾिसो त जाबिर खान कीअं थो बदिलो वठे सुठो आहे अॼु राति गोठ छॾे शहर निकिरी हलूं न राणी मैदान में मां मारिजी सघां थो पर भॼण वारो मुंहिंजो बुनियाद ई न आहे ॻाल्हि ॿुधो रहमान जाबिर जे जवाबी हमले खां तव्हां पंहिंजो बंदोबस्तु करे छॾियो का ॻाल्हि न लाल खान शेर वारनि जेकी हरकत कई आहे न उनजी सज़ा उन्हनि खे ज़रूर मिलंदी बाक़ी इहो रहमान ऐं रमज़ान ॾाढा ॾुखिया थींदा बाबा तव्हां सम्झो छो नथा ही सब कुछ इन जे करे थियो आहे जो नवाब खान असांखे रस्ते तां हटाइण थो चाहे इहो नवाब खान जो ई कमु आहे न त शेर ऐं रहमान कहिड़ी आफ़त आहे उन्हनि में एतिरी हिम्मत ई न आहे बाबा असांखे त ख़बर ई न आहे त चाचे नवाब खान जे मथां फायरिंग कंहिं कई आहे खामखा असांजो नालो खयो वियो आहे सोनू खे तलाक वठाइण खां नथो मुड़े नवाब खान न बाबा मां ॿुधायो आहियांसि तोखे ईअं करणु कोन ॾींदासीं सोनू मुंहिंजो नंग आहे तूं भले असां सां ॻाल्हियूं कर पर हू ज़िद तां लहे ई नथो जाबिर खान सां ज़िद कंदो त पोस्की जा पटका कोन वधंदो ज़िल्लत खां सवाइ कुझु बि हासिल न थींदुसि जाबिर खान असां में को कमकार हुजे त हुकुम कर जेकॾहिं मदद जी ज़रूरत पई त तोखे घुराए वठंदासीं लाल खान फ़िलहाल का ज़रूरत न आहे बाबा मां हिकु ॻाल्हि जी तव्हां खां सलाह वठण आयो आहियां जेकॾहिं सुबुह सां कोर्ट में केस दाख़िल थी वियो त पोइ असांखे ज़िलत जो मुंहुं ॾिसणो पवंदो कोन थींदो केस दाख़िल तूं रातो रात शहर निकिरी वञ न न मेरा बि मां सातनि वटि मां तुंहिंजो ज़ामिन पियो आहियां हेॾी मूंखे मारण जे न ओ मुआ मनु तोखे मेरा बि 5 लखनि जो आसरो त ॾिनो आहे पर ॾींदी कोन ॾींदो आहे मां ॾींदो नानो मेरा अहिड़ो माण्हू न आहे बेली हिकु महिरबानी कजा मनु मां हिकु महिल 5 लख कोन भरे सघंदुसि किस्तूं कजा हाज़ुर नाना जीअं तूं चवंदे तीअं कंदासीं बस पहिरीं किस्त में तूं 2 लख ॾे बाक़ी लख ॾींदो वञा ओ मनु रुगो मेरा बि हथ कढ
वञे रुगो पंहिंजी धीअ वटि असली पैसनि को आऊं तो कढी वेही रहंदी काॾे भॼी वेंदो आहे मां मज़ाक आहे छा अरे बाबा मां सातनि सां वाइदो कयो अथई त ॾोकर ॾींदोसांव वधि में वधि काॾे भॼंदो हिन मीर मोहम्मद जे घर न मां सात उते वञी गाटे खां वठंदुसि उते वञी साबा तूं त अलाए कीअं आई भई मां मेहराब खान आहियां 5 लख का वॾी ॻाल्हि कान्हे का जहिड़ी वॾी ॻाल्हि थी न त पोइ 2 एकड़ ज़मीन लिखी ॾींदोमान उमेरा बि मुआ मता इन ख्याल में हुजी त बनी वठंदा मूंखों रोकड़ा वठंदई रोकड़ा ॾींदो मान तूं छा थी सम्झी मूंखे पंहिंजी जान प्यारी न आहे छा ना मेरा बि हाणे तूं त पेर ड्राहा हे मां सात वारा अची विया न ऐं नियत ख़राब थी वियनि न पोइ साईं तुंहिंजो ख़ैरु न आहे बाबा पोइ असांजे मां सातनि ते एतबार न कजांइ ॾाढा ॾींगा मुड़ुसनि हा यार ॻाल्हि ॿुध मां 15 ॾींहंनि में तव्हांखे 2 लख पुॼाए वेंदुसि ॻोठ पोइ मोटंदुसि मतां तव्हां सम्झो त भॼी वियो साबा जे सिर मथो सदको वञी तो त पैसा खणी अचिजे पता हथ काली लोनी तो अची लई न त मुंहिंजे मारजी अल्लाह ख़ैर कंदो घबरायो न मां रुगो नवाब खान वटि पहुचा गंज पैसा खणी ईंदुसि रस्तो छोड़ो नथी बदमाश मुंहिंजो नालो बदमाश न पर फराज़ आहे जे नथो सुञाणे सघी त वञी नेकानामे खे गौर सां पढ़ मां तुंहिंजी धीअ जो मुड़ुस फराज़ आहियां सुभाणे तुंहिंजे हिन निकाहनामे जी कोर्ट में ख़बर पइजी वेंदी त तूं शरीफ आहीं या बदमाश ॾाढो को जज़्बाती आहीं चाचा नवाब खान मूंखे अफ़सोस आहे तव्हांजे हिन अकुल ते मुंहिंजे अकुल ते अफ़सोस करण बजाए वञी पीउ जी ॾाढ मुड़सीअ ते मातम कर ऐं मुंहिंजो रस्तो छॾ चाचा नवाब खान जेको करी थो न सुठो नथो करी सोनू मुंहिंजी ज़ाल आहे ज़ाल ऐं ज़ाल ई रहंदी जेकॾहिं तव्हांखे को एतिराज़ आहे त उहो ॻाल्हियुनि सां हल कयो ॻाल्हियूं माण्हुनि सां कबियूं आहिनि ऐं तव्हां ॿिन्ही पीउ पुटनि में मां माणपो ॾिसां ई कोन थो तव्हां ॿई पीउ पुट सोनूअ खां वधीक मुंहिंजी मिल्कियत सां मोहबत था कयो बस चाचा नवाब खान बस तो मुंहिंजी मोहबत खे वॾी कार ॾिनी आहे वञ चाचा नवाब खान भली वञ पर हिकु ॻाल्हि मुंहिंजी यादि रखजांइ तूं मूंखे मारे त सघीं थो
केस फाइल छो खयो थई? फाइल त मां तोखे कोन ॾींदुसि। छो वापस कोन कंदे? नरम लहजे सां ॻाल्हाए वकील साहब, मां तुंहिंजी इज़त थो कयां, पर मां कमज़ोर न आहियां। नवाब खाना सां केस जी केतिरी फीस ॻाल्हाई अथई? 30,000। बस सिर्फ 30,000 जे करे तूं मुझो घर बर्बाद तो करी? मां तोखे 1 लख तो ॾियां, फैसलो मुझे हक में कराए। न, ये नामुमकिन आहे। ठीक है, मां तोखे फीस जा पैसा ॾियां थो, तूं केस कोर्ट में दाख़िल न कराए। न, मां ये नथो करे सघां। कोर्ट में केस दाख़िल थी चुको आहे। मां तोखे ही फाइल नथो ॾेई सघां, तूं हितां ख़ामोशी सां हलियो वञ। यो फाइल मां केस रीड करण लाइ खयो पियो वञा। वकील साहब चयुमि न त ही फाइल मां तोखे न ॾींदुसि। अजायो ज़िद छो थो करी? न त मां तुंहिंजो अहिड़ो हशर कंदुसि हिन शहर जो को बि वकील हिन केस खे हथ न लाईंदो। तूं मूंखे धमकी पियो ॾी? धमकी न, मां तुंहिंजी इज़त थो कयां, पर मूंखे लॻे थो त तोखे इज़त रास न आहे। सोनू तुझी सब ॻाल्हि सही आहे, पर पोइ बि असांखे कानून जो सहारो वठिणो पवंदो। ठीकु आहे बाबा, जीअं तव्हांखे बहितर लॻे। हेलो, छो फोन कई अथई? गुस्से में न ॻाल्हाए चाचा नवाब खाना, गुस्से में न ॻाल्हाए, न कर पंहिंजो नुक़सान। मां तोखे हिकु अफ़सोसनाक ख़बर ॿुधाइण वारो आहियां। छा जी ख़बर? हाँ ॿुधाए न, छा जी ख़बर? तोखे चयो हुअमि न, तलाक जो केस कोर्ट में न वेंदो। पंहिंजे वकील ई त ख़बर ला लाश किथे अथसि, लाश खे ॻोल्हे ला। छा तो वकील खे मारे छॾियो? सोनू जे करे मां तोखे बि मारे सघां, कंहिंखे बि मारे सघां थो, ऐं कुझु बि करे सघां थो। ॾाढो ग़लति थी थी। हाणे तूं इन ई वकील जे क़त्ल जे केस में फाई चढ़ंदे। भाई तो वटि कहिड़ो सबूत आहे त मां वकील खे मारियो आहे? कंहिं वटि को बि सबूत न आहे, सम्झी? ॾिसां मां बि केतिरनि वकीलनि खे मारींदे? हाँ? को बि वकील हिन केस में हथ न लाईंदो, सम्झी या सम्झी नथो? हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मूंखे, तूं आख़िर चाहीं छा थो? सोनू मुंहिंजो नंग आहे ऐं नंगू ई रहंदी। इहा तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी, बदमाश। बदमाश न, फराज जो फराज। नवाब खान, के मारियो वकील खे? फराज़? हाँ सुगड़, हाणे मजबूरी आहे, इन्हीअ फराज़ खे मारणो पवंदो, न त हू सोनूअ जे करे अलाए कंहिंखे मारींदो। ही मुराद केॾां वियो आहे? मुराद त डॉक्टर ॾांहुं वियो आहे। मुराद अचे त चइजांसि गाॾी तयारु रखे, मूंखे अॼु ॻोठ वञिणो आहे, फराज़ जे मौत जो बंदोबस्तु करणो आहे। नवाब खान, मूंखे तव्हां सां पंहिंजे में कुझु ॻाल्हाइणो आहे। पर मूंखे तोसां कुझु बि न आहे ॻाल्हाइणो। मूंखे ख़बर आहे त तूं मूंसां छा थी ॻाल्हाइणु चाहीं। रहमाना, कल्ह त चाचो जाबिर बची वियो, हाणे चाचे जाबिर जो वरी इंतज़ारु करणो पवंदो। न शेर, मां जेकॾहिं इंतज़ारु कंदुसि न त जाबिर जे हथां मारिजी वेंदुसि।
ऐं चाचे रमज़ान जूं अखियूं आसवंदियूं रहिजी वेंदियूं। यार ॻाल्हि ॿुध रहमान, ज़िंदगी ऐं मौत अलाह जे हथ में आहे। असां लख कोशिशूं कयूं, पर जेसिताईं हिन चाचे जाबिर खान जो दाणो पाणी आहे न लिखियल, तेसिताईं ज़रूरु खाईंदो। रहमान, मूंखे हैरत थी लॻे त तूं मौत खां डिॼी छो थो। छा तूं कंहिं शरीफ़ माण्हू खे मारण थो चाहीं? हिक कातिल खे मौत जी सज़ा ॾियण लाइ था पाण सोचूं। चाचे रमज़ान जहिड़े मजबूर माण्हू जे इंसाफ़ लाइ था विढ़ूं चाचे जाबिर सां। मां मौत खां कोन थो डिॼां, पर मूं चाचे रमज़ान सां इहो वाइदो कयो आहे त मौत खां पहिरियां मां जाबिर खे ज़रूरु मारींदुसि। रहमान, घबराए न, असां तोसां गॾु आहियूं, छो थो फिक्र करी? फिक्र को बि न आहे सालो। मूं जाबिर खान जे लाइ जेका क़बर खोटी आहे न, सोचां थो त उहा किथे पुरजी न वञे। रहमान, कोन पूरजण ॾींदासीं उहा क़बर। पहिरियां लाल खान वारनि खे सबक सेखारींदासीं, कीअं था चाचे वारनि वटि हथियार खणी हिते पुॼनि। अदा, मां त चवां थो अॼु ई हली हिन लाल खान वारनि जा हॾ गुॾ भञी करे अचूं कीमो। लाल खान वारनि सां पोइ पुॼी पवंदासीं। पहिरियां त फराज़ खे हिकु खट ते विहारणो आहे। इहो तय न आहे थियल त पहिरियां केरु पोइ केरु, जेको वारे में अचेव न घुमाए लाहियोसि। रहमान, सौट खे छॾे ॾियो, इन घरनि खे टांडा ॾिना आहिनि, इनखे बकरी वारा बि काट मां कराईंदुसि। हा सालो फराज़ जेकर तुंहिंजो शिकार आहे न त पोइ असां कुझु बि न चवंदासीं। बाक़ी हलो तली लाल खान वारनि जी महिमानी झलियूं। बिल्कुलु हलूं था, पर तव्हां ॿई ॼणा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। जेका हिते ॻाल्हि थी आहे न, उहा कंहिंखे बि ख़बर न पए। घर में बि का ॻाल्हि न कजो। शेर ख़ैर त आहे? हा रहमान, ख़ैर आहे, पर मूंखे उहो दुश्मन ॻोल्हणो आहे जेको असांजो ख़बरूं चाचे खे थो ॿुधाए। ये शेर सालू रहमान वारा मुझे अॻियां कुछ भी ना है। मुझे अॻियां ईअं आहिनि जी माकोड़ा पंहिंजे पेरनि हेठां चिपाड़े मारे सघां थो। साबा जे सर मथो सदको वञी जामन, ॿुधी थी न पंहिंजे मुड़ुस जूं ॻाल्हियूं। जाबिर, सॼे ॻोठ जे आॾो तोखे शहर वारनि बेइज़तो कयो। हा, अञा उहे तुंहिंजे लाइ कीड़ा ई मकोड़ा आहिनि, मगर मच्छ आहिनि। ही जहिड़नि खां वणंदो ई कोन। अॻु ही हिकिड़ो हुयो, हाणे पुटरस बि हिन जी गादीअ ते वेठो आहे। मूंखे हाणे ॿी शादी करणी पवंदी। मां त हिन डिजणी धन मां अची पाठो आहियां। डिजां कीअं न, तोखां ई फराज़ खां सवाइ मुंहिंजो को हिन दुनिया में आहे? क्या बोले? मिठाई विराए मिठाई। कल्ह नज़ीरा हिनखे मौत जे मुंहं मां बचायो अथई। नज़ीरा छा कयो आहे? कहिड़ो नज़ीरा बंदूक खणी मुंहिंजे पारां विड़ी आहे? ख़बर बि आहे अथई न, इहो फोन जो कमाल अथई जेका तो नज़ीरा जे लाइ वठी ॾिनी ही। फराज़ खे नज़ीरा घुरायो हुई फोन करे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ छोरी जो मां एहसान कॾहिं न लाहे सघंदुसि। शुक्र आहे साबा जे सर मथो सदको वञी कंहिंजो त थोरो मञी थो। साबा, छोरी मूं ते खून जो थोरो कयो आहे। हा, हाणे तूं नज़ीरा जा थोरा कीअं न मञंदे? लाख वेचारी खे तलाक ॾियाराई। अरे मां तोखे माण्हू थो लॻा या मलाइक? इंसान खां ग़लती थी वेंदी आहे, मूंखां बि थी वई। हाणे इन ग़लती जी सज़ा मूंखे ई मिलंदी न। जॾहिं फराज़ सां ॿीहर निकाह कराईंदोसां त पोइ त बसि न। अलाह ईअं करे, मां त अकेली हिन घर में वेठी थी अज़ाब खावां। हाणे तुंहिंजो सॼो अज़ाब ख़तम थो कयां। साबा, तूं मुंहिंजो छोरी खे नंबर ॾिनो? वई त हुयमि जाबिर, पर इहा ज़ेबिया न ॾाइण रन अथई वॾी। हिकिड़ो मिंट बि नज़ीरा खे न वेहण ॾिनई मूंसां। पोइ इहो कमु कीअं थींदो? कमु थी वियो। अटकल सां छा कयो मूं जो नज़ीरा खे पनो ॾेखारे खणी आगुर ते फिटी कयोमांसि। चोरी सम्झी वई। फोन करे ॿुधाईंदीमांसि त जाबिर जो नंबर अथई। जल्दी कर साबा, हाणे बेइज्जती जो बदिलो वठण लाइ शेर वारनि सां विढ़ंदुसि कोन। सरेआम नज़ीरा जो फराज़ सां निकाह कराईंदुसि, जीअं सॼो ॻोठ ॾिठे। सोबत फ़कीर, इहा ॻाल्हि थई। जाबिर खान जो शक सॼो नवाब खान में थई। लाल खान मां न सम्झंदुसि त पोइ केरु सम्झंदो? सोबत फ़कीर, हाणे छा आहे करणो ॿुधाए। इंतज़ार कर शाहू। नवाब खान रुगो धी खे तलाक ॾियारे पोइ ॾिसनि सोबत फ़कीर छा थो करे। मूंखे पाण इन जो इंतज़ार आहे। भाऊ लाल खान जो वाइदो आहे। लाल खान, ख़बर अथई न वाइदे जी? शाहू, इहो सभु कुझु तॾहिं थींदो जॾहिं नवाब खान खे जाबिर खान मारींदो ऐं जाबिर खान अञा नवाब खान खे नाहे मारियो। जाबिर खान नवाब खान खे छाला मारींदो? कहिड़ा चयो था?
नवाब खाने जा छा मारींदा तूं अचा आइने पाओ जाबर खाने गिच में पवंदो आहे चाचा इहो थींदो कॾहिं रोज़ रोज़ ये ॻाल्हियूं ॿुधी असांजा कन पची पिया आहिनि ॿुधई छा इहो तॾहिं सभु कुझु थींदो जॾहिं जाबर खान जो पुटु नवाब जी खां तलाक वठंदो ऐं इहो वक़्तु परे न आहे हाणे रुगो हा झलियो लाल खान नवाब खान जी मिल्कियत जो अॻे पोइ वारस तूं ई हूंदे या मिल्कियत तुंहिंजी हूंदी सोबत फ़कीर पोइ त हिन उठ खे जल्दी जोराबा पाराइणा पवंदा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो अॼु या सुभाणे शेर वारनि सां असांजो ठाहूको जहिड़ो थींदो तव्हां सभु तयारु रहो जावेर खान अहिड़ो त जहिड़ो कंदासीं जो सॼो ॻोठ ॾिसंदो जावर खान छा शेर वारनि तां असां वरी विढ़ण जो को मंसूबो ठाहियो आहे छा जेका कल्ह मुंहिंजी बेइज़ती थी आहे ऐं तव्हांजी जेकी बेइज़ती थी आहे उनजो उन्हनि खां बदिलो वठणो आहे जाबिर खान वाह जो बदिलो कबो जीअं शेर वारनि असांजी बेइज़ती कई आहे न उन्हनि सां इहो ई असरु कंदासीं अचे बाबा ही फाइल जीअं तो चयो हो तीअं मां कयां वाह रे छोरा वाह अॼु त दिलि ख़ुशि करे छॾियई मूंखे इहो ॿुधा वकील बची वियो या मरी वियो फट मारिया हुआ हाणे तयारी कर नज़ीरा साहब ने कहा तुंहिंजो हाणे ॿीहर थींदो न मां नज़ीरा सां ॿीहर निकाह कोन कंदुसि बस